अस्सलाम वालेकुम एहदिन सिरातल मुस्तकीम। जी हाणे सियारे जी मुंद जी शुरूआत आहे, पर हे उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, 2-3 साल थी विया आहिनि इन शइ खे। त ओताक ऐं वेठा हुआसीं थिया त साईं जन बि ओताक ऐं वेठा थिया त विच ते मच पियो भरे, चौधारी खटुनि ते बि माण्हू वेठा थिया ऐं जेको वॾो चुल्हो ठहियलु हुयो उन जे चौधारी बि माण्हू के नंढियूं नंढियूं बेंचूं हुयूं या सिर वग़ैरह खणी उन ते बाहि मां मज़ो वठी रहिया हुया। त ओचितो हिकिड़ो नौजवान आयो, उन अचे साईं जन खे दांह ॾियणु शुरू कई त साईं मुंहिंजो भाउ जेको आहे एॾो ढिंगो थी वियो आहे जो हाणे मूंसां विढ़णु शुरू करे ॾिनो अथई ऐं मूंसां ठहे नथो। त साईं जन जी ॻोठ में ॾाढी इज़त कंदा हुया। त साईं जन हिकिड़े नौजवान खे चयो त वञ हिन जे भाउ खे वठी आ वञी। हिन जो भाउ आयो त उहो ॾाढो ततो आयो, अचण सां ई माना शुरू थी वियो पंहिंजे भाउ जे लाइ त मूंखे ॿनीअ में हिसो नथो ॾिए, मूंसां ज़्यादती थो करे पियो, मूंसां घटि वधि ॻाल्हाए थो पियो, मूंसां हीउ ज़ुल्म कयईं। पोइ सॼो ई दास्तान शुरू कयईं त साईं जन ख़ामोश वेठा रहिया ऐं हुनखे फ़क़ति इशारो कयईं त तव्हां ख़ामोशीअ सां वेही रहो। जॾहिं ख़ामोशीअ सां वेही रहियो त उनखे जेको नौजवान हुयो उनखे जैकेट पातल हुई, त जैकेट जी जेका ज़िप हुई उहा खुलियल हुई। त साईं जन चयसि इहा जैकेट त पाए पहिरियों। त हुन जेका जैकेट हुयसि उन जी ज़िप मिलाए ऐं ज़िप खे ईअं मथे जो छिकणु लॻो त जैकेट महफ़ूज़ थींदी पई वञे ऐं हिन कंध ताईं हुन ज़िप खे छिके आयो, हुन ज़ंजीरीअ खे छिके आयो। त साईं जन मुस्कुराए चयसि तव्हां ॿई भाइर बि ईअं ई आहियो, जेकॾहिं तव्हां ॿई भाइर इन ज़िप वांगुरु गॾिजी मथे ईंदव त तव्हां सियारे में महफ़ूज़ रही सघंदव, दुनिया जी तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ रहंदव, दुनिया जी का बि तकलीफ़ तव्हांखे तंग न कंदी ऐं तव्हां जेको आहे परेशान न थींदव। पर जेकॾहिं इन ज़िप खे तव्हां हेठि करे छॾींदव उन जैकेट वारी, त पोइ सियारो बि तव्हांखे ओतिरो ई वधीक लॻंदो पियो ऐं तव्हां वधीक तकलीफ़ में हूंदव। त हू ॿई ख़ामोश थी विया, चई उथो तव्हां पाण में भाकुर पायो। उन्हनि भाइरनि खे भाकुर पारायनि ऐं सेट थी विया। त ज़िंदगी बि ईअं ई आहे, रिश्तनि नातनि में जॾहिं न अना अची वेंदी आहे, ज़िद अची वेंदो आहे ऐं जॾहिं असां पंहिंजो पाण खे मज़बूत करण जी ॾेखारण जी कोशिशि कंदा आहियूं या असांखे ॾाढो ज़ाहिर करण जी कोशिशि कंदा आहियूं त पोइ इंसानु त खटी वेंदो आहे, पर रिश्ता नाता हमेशह हारिजी वेंदा आहिनि। तव्हां अहिड़ा खोड़ माण्हू ॾिठा हूंदा जेके ज़हन में अॻ में ई अहिड़ी शइ प्लानिंग करे छॾींदा आहिनि, अहिड़ी शइ सोचे छॾींदा आहिनि त मूंसां जेकॾहिं हीअं कयईं त मां हीअं कंदुसि, जेकॾहिं हीअं थियो त पोइ हूअं थींदो। पोइ छा थींदो आहे त उहे केतिरे क़दुरु कामयाब बि वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं नाकाम बि थींदा आहिनि। तव्हां खे उहो पूरो राइट आहे, उहो पूरो हक़ु हासिलु आहे त जेकॾहिं को माण्हू तव्हांजी इज़त नथो करे त बहितरीनु तरीक़ो आहे तव्हां उन सां क़तई तालुक़ु थी वञो या उन खां परे थी वञो। लाज़िम न आहे त कंहिंखां जुदा थियण जे लाइ माण्हू उन सां जहिड़ो करे, उन सां विढ़े या उन सां इख़्तिलाफ़ पैदा करे। इहो लाज़िम न आहे त तव्हां जेकॾहिं कंहिंसां गॾु नथा हली सघो, तव्हांजी अंडरस्टैंडिंग हुन सां न आहे त बि ज़ोरीअ हुन सां गंढियलु हुजे माण्हू। लाज़िम न आहे त हर उहा शइ जेका तव्हांखे तकलीफ़ ॾिए थी पई, तव्हांखे सताए थी पई, उन खां जेकॾहिं माण्हू परे थी वेंदो त उहो बहितरु हूंदो आहे। पर के रिश्ता नाता अहिड़ा हूंदा आहिनि जिन में अंडरस्टैंडिंग जो हुजणु लाज़मी हूंदो आहे ऐं जॾहिं तव्हां में अंडरस्टैंडिंग हूंदी आहे, तव्हां में सोच हूंदी आहे, जॾहिं तव्हां में शऊर हूंदो आहे त पोइ तव्हां उनखे साप जे बुनियाद ते वधीक बहितरु बणाईंदा हलंदव। हूअं बि ईअं चयो वियो आहे त जेको क़तई तालुक़ु करण वारो माण्हू हूंदो आहे उहो ज़िंदगीअ में कॾहिं बि कामयाबु नथो थी सघे, छो जो रिश्ता नाता वास्ता दोस्तियूं उहे माण्हू खे हमेशह ज़िंदगीअ में कमु ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं माण्हू हमेशह सम्झंदो रहंदो आहे त उनजा बहितरीनु नतीजा निकिरंदा। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।